अस्सलाम वालेकुम प्यारा भारो आऊं नूर समूह तव्हां नूर समूह यूट्यूब चैनल। प्यारा भारो अॼु असीं क्लास 7 जो यूनिट टियों उन जो ॿियो भाङ ॿियो हिसो जेको असीं उहो तव्हांखे पेश कयूं पिया। वाई डू दे लेट दिस हैपन एवरी ईयर, उहे हर साल इहो छो था थियणु ॾियनि। वाई छो छाजे लाइ डू करणु दे उहे लेट इजाज़त लाइ दिस ही हैपन थियणु एवरी हर ईयर साल। वाई डोंट दे हैव अ प्लान, उन्हनि वटि को मनसूबो छो न आहे। वाई छो छाजे लाइ डोंट न दे उहे हैव खे वटि आहे हिकु प्लान मनसूबो। कैन वी डू समथिंग अवर सेल्फ टू सेव अदर यंग बॉयज़ फ्रॉम बिकमिंग ऑर्फन्स, छा असीं पंहिंजो पाण कुझु करे सघूं था ॿियनि नौजवान छोकिरनि खे यतीम थियण खां बचाइण लाइ। कैन सघनि उहे असीं डू करणु समथिंग कुझु या के शयूं अवर सेल्स पंहिंजो पाण सेव बचाइण अदर ॿिया बॉयज़ नौजवान बॉयज़ छोकिरा फ्राम खां मासां बिकमिंग थियण ऑर्फन्स यतीम। He discussed this with some of, but they were so busy and tired that they do not have time to answer this question. हुन इहो कुझु उमदादी वर्करनि सां वंडियो बहस कयो उन्हनि ते, पर उन्हनि वटि उहे तमामु मसरूफ़ हुआ ऐं थकियल हुआ, तंहिंजे करे उन्हनि वटि को वक़्तु न हो उन्हनि सवालनि लाइ। ही हू डिस्कस्ड बहस कयो दिस ही विथ सामा खां सम कुझु ऑफ जो जाजी रिलीफ उमदादी वर्कर्स कमु करण वारा, बट पर दे उहे वर हुआ सो तमामु बिज़ी मसरूफ़ ऐं ॾाहीं टायर्ड थकियल दैट दे उहे डिड नॉट न कयो न हो हैव खे आहे वटि आहे टाइम वक़्तु आंसर जवाब हिज संदसि क्वेश्चन्स सवाल। फाइनली अ यंग रिलीफ वर्कर लिसन टू हिम, आख़िरकार हिकु नौजवान उमदादी वर्कर कमु कंदड़ हुनखे ॿुधो एंड अंडरस्टैंड वाट ही वॉज सेइंग, ऐं इहो सम्झो त हू छा चई रहियो आहे। फाइनली आख़िरकार हिकु यंग नौजवान रिलीफ वर्कर उमदादी कमु करण वारो लिसन ॿुधो टू ॾह तरफ़ हुनखे ऐं ॾहीं अंडरस्टैंड सम्झणु वाट छा ही हू वाज़ हो सेइंग चई रहियो। टुगेदर दे प्लान टू ट्रेन द विक्टिम्स टू बी मोर कॉशियस नेक्स्ट टाइम, गॾिजी उन्हनि मनसूबो ठाहियो त जेके ॿोॾ मुस्तासिर आहिनि उन्हनि खे वधीक मुहतात रहण लाइ अॻी वक़्तु छा करणु घुरिजे। टुगेदर गॾिजी दे उहे प्लान मनसूबो कयो ट्रेन सिखिया ॾियणु विक्टिम्स मुतासिर शिकार थियल टू बी थियणु हुअणु मोर वधीक कशियस मोहताद नेक्स्ट अॻी टाइम वक़्तु। दे वर्कड आउट सम पॉइंट्स दैट कुड हेल्प पीपल रिमेन सेफ इन सच कैलेमिटीज़, उन्हनि कुझु नुक़्तनि ते कमु कयो जेके माण्हुनि जी मदद करे सघे थे अहिड़नि कुदरती आफ़तुनि में। दे वे वर्कड कमु कयो सम कुझु पॉइंट्स नुक़्ता दैट जेके कुझु सघनि हेल्प मदद पीपल माण्हू रिमेन रहण सेफ सलामती हिफ़ाज़त इनमें सच अहिड़ी क्लामिटीज़ कुदरती आफ़त। टुगेदर दे रोड द पॉइंट्स ऑन लार्ज वाइट बेडशीट्स, गॾिजी उन्हनि नुक़्ता लिखिया हिकु वॾी सफ़ेद बिस्तरे जी चादर ते। टुगेदर गॾिजी दे उहे रोट लिखियो पॉइंट्स नुक़्ता आन ते मथे लार्ज वॾो ऐं वॾी वाइट सफ़ेद बेड बिस्तरो शीट्स चादरूं। आफ्टर दिस they gathered a group of people
and told them about ensuring safety during floods. उन खां पोइ उन्हनि माण्हुनि खे गॾु कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त ॿोॾि दौरान हिफ़ाज़ती क़दम कहिड़ा खणजनि या हिफ़ाज़त तहफ़ुज़ जो ख़ातिरी कीअं कजे. आफ्टर खां पोइ दे उहे गॾु कयो ग्रुप टोलो ऑफ जोजाजी पीपल माण्हू ऐं टोल्ड ॿुधायो दैम उन्हनि खे अबाउट बाबति बारे में इंश्योरिंग ख़ातिरी पक सेफ्टी सलामती हिफ़ाज़त ड्यूरिंग दौरान फ्लड्स ॿोॾूं. Here are some of the points that shared with people. हे कुझु नुक़्ता आहिनि जेके उन्हनि माण्हुनि सां वंडिया. Here हिते आराइन सम कुझु ऑफ जोजाजी दरख़्वास्त लाइ पॉइंट्स नुक़्ता जेके दे उहे शेयर्ड वंडिया विद सामा खां दरख़्वास्त लाइ पीपल माण्हू. बिफोर अ फ्लड ॿोॾि खां पहिरीं. ऑलवेज़ लिसन टू द रेडियो आर टेलीविज़न फॉर फ्लड इंफॉर्मेशन. हमेशह रेडियो या टेलीविज़न ॾिसो ॿुधो ॿोॾि जे मालूमात लाइ. ऑलवेज़ हमेशह लिसन ॿुधणु टू ॾांहुं तरफ़ दरख़्वास्त लाइ रेडियो मवासिलाती औज़ार ऐं टेलीविज़न मवासिलाती औज़ार जंहिंमें आवाज़ ऐं तस्वीर ॾिसी सघूं फार लाइ फ्लड ॿोॾि इंफॉर्मेशन मालूमात. ॿियो नुक़्तो आहे बी प्रिपेयर्ड तयारु रहो. पैक अ बैग विथ इम्पॉर्टेंट आइटम्स इन केस यू नीड टू एवेकेट योर होम. थेलो ॿधो अहम शयुनि जो अहिड़ी हालत में जो तव्हांखे घर छॾण जी ज़रूरत पवे. बी थियणु हुअणु प्रिपेयर तयारु रहणु पैक ॿधणु बैग थेलो विथ सामा खां इम्पॉर्टेंट अहम आइटम्स शयूं इन में केस हालत यू तूं तव्हां नीड ज़रूरत टू ॾांहुं तरफ़ प्रीपोज़िशन आहे हिन ते बाद में कॾहिं ग्रामर ते बेस कंदासीं. एवेकेट ख़ाली करणु छॾणु योर तूं तव्हांजा तुंहिंजा अव्हांजा होम घर. टियों नुक़्तो आहे इफ़ द गवर्नमेंट टेल्स यू टू एवेकेट. जेकॾहिं गवर्नमेंट या हुकूमत तव्हांखे घर छॾण जो चए डू सो इमीजिएटली जल्दी छॾे वञो या जल्दी करियो. इफ़ जेकॾहिं दरख़्वास्त लाइ गवर्नमेंट हुकूमत टेल्स चवे थी यू तूं तव्हां एविकेट ख़ाली करणु डू करणु सो इमीजिएटली तमामु तकिड़ो. चोथों नुक़्तो आहे इफ़ अ फ्लड इज़ एक्सपेक्टेड. जेकॾहिं ॿोॾि मुतवक़ हुजे इफ़ जेकॾहिं हिकु फ्लड ॿोॾि इज़ आहे एक्सपेक्टेड मुतवक़ मूव इमीजिएटली टू हायर ग्राउंड. जल्दी के वॾी मथां ई जाइ ते हलिया वञो. मूव वञणु चुरपुर करणु हरकत करणु इमीजिएटली तकिड़ा जल्दी हायर वॾे ग्राउंड मैदान. पंजो नुक़्तो आहे टर्न ऑफ एंड डिस्कनेक्ट ऑल इलेक्ट्रिकल थिंग्स. बंदि करियो सभई इलेक्ट्रिकल शयूं बंदि करियो या उन्हनि खे पावर मां कढी छॾियो. टर्न ऑफ बंदि करणु ऐं डिस्कनेक्ट कटे छॾणु ऑल सभु इलेक्ट्रिकल बर्की थिंग्स शयूं. पंज नुक़्ता ड्यूरिंग द फ्लड ॿोॾि दौरान उहे बि ॼाणियल आहिनि. इफ़ यू हैव टू वॉक इन वाटर. जेकॾहिं तव्हांखे पाणी में हलणो पवे इफ़ जेकॾहिं यू तू तव्हां हैव खे आहे वटि वॉक हलणु इन में वाटर पाणी. ट्राई टू वॉक वियर द वाटर इज़ नॉट फ्लोइंग. कोशिशि करियो उते ई हलो जितां पाणी जो वहिकिरो न हुजे. ट्राई कोशिशि करणु वॉक हलणु वियर जितां वाटर पाणी इज़ आहे नॉट न फ्लोइंग वही रहियो. एज लिटिल एज 6 inch 15 centimeters of flowing water can make you fall. घटि में घटि 3 इंच या 15 सेंटीमीटर जो हिकिड़ो पाणी जो तव्हांखे किराए सघे थो. एज लिटिल एज नंढे खां नंढो 6 inches पैमानो मापण जो 15 सेंटीमीटर्स मापो पैमानो. फ्लोइंग वहंदड़ वाटर पाणी कैन सघणु
मैग ठाहिण करणु यू तू तव्हां फाल केराइणु। ॿियो नुक़्तो आहे यूज़ अ स्टिक टू चेक द फर्मनेस ऑफ ग्राउंड इन फ्रंट ऑफ यू। छड़ी या लकड़ी जो इस्तेमालु करियो, डंडीअ जो इस्तेमालु करियो ज़मीन तव्हांजे अॻियां ज़मीन खे जी पुख़्तगी ॼाणण लाइ, पुख़्तगी ॾिसण लाइ। यूज़ इस्तेमालु करणु हिकु स्टिक डंडी छड़ी चेक मालूम करणु फर्मनेस सख्ती ऑफ जो जाजी ग्राउंड ज़मीन इन में फ्रंट अॻियां ऑफ जो जाजी यू तू तव्हां। टियों नुक़्तो आहे होल्ड द हैंड्स ऑफ चिल्ड्रेन एंड ओल्ड एंड वीक पीपल व्हेन वॉकिंग इन वाटर। ॿारनि वॾनि या कमज़ोरनि जा हथ पकड़ियो जिते पाणी में हलणो पवे। होल्ड पकड़ण जलण दाख़िल लाइ हैंड्स हथ ऑफ जो जाजी चिल्ड्रेन ॿार एंड ऐं ओल्ड वॾा एंड ऐं वीक कमज़ोर पीपल माण्हू वेन जॾहिं वॉकिंग हलणो इन में वाटर पाणी। चौथों नुक़्तो आहे ओनली कैरी द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग्स वेन लिविंग यूअर हाउस ड्यूरिंग ए फ्लड। जॾहिं ॿोॾि दौरान तव्हांखे घर छॾिणो पवे त तमामु अहम शयूं फ़क़ति उहे खणो। ओनली फ़क़ति कैरी खणणु मोस्ट इम्पॉर्टेंट तमामु अहम थिंग्स शयूं वेन जॾहिं लिविंग छॾणु यूअर तुंहिंजो तव्हांजो हाउस घर ड्यूरिंग दौरान फ्लड ॿोॾि। पंजो नुक़्तो आहे डू नॉट टच इलेक्ट्रिकल थिंग्स इफ यू आर वेट आर स्टैंडिंग इन वाटर। बरकी शयुनि खे न छुओ जेकॾहिं तव्हां पुसल भुनियल या पाणी में बीठल आहियो। डू नॉट न करणु टच छुअणु इलेक्ट्रिकल बरकी थिंग्स शयूं इफ जेकॾहिं यू तो तव्हां आर आयो वेट भुनियल पुसियल आर या स्टैंडिंग बीठल वाटर पाणी। ॿोॾि खां पहिरीं ॿोॾि दौरान ऐं हाणे आख़िर में 5 नुक़्ता ॿोॾि खां पोइ जा। आफ्टर अ फ्लड ॿोॾि खां पोइ रिटर्न होम ओनली यू आर टोल्ड दैट इट इज़ सेफ। घर तॾहिं मोटो जॾहिं तव्हांखे चयो वञे त इहो सही आहे सलामती वारो आहे। रिटर्न मोटणु होम घर ओनली फ़क़ति वेन जॾहिं यू तूं तव्हां आर आयो टोल्ड चवणु ॿुधणु ॿुधाइणु ॿुधल ॿुधियो दैट त इट इहो इज़ आहे सेफ हिफ़ाज़त वारो। ॿियो नुक़्तो आहे वॉश एंड क्लीन एवरीथिंग इन योर हाउस। पंहिंजे घर जी हर शइ खे धो ऐं साफ़ करियो। वॉश धो ऐं क्लीन साफ़ करियो एवरीथिंग हर शइ इन में यूअर तुंहिंजे तव्हांजे हाउस घर। टियों नुक़्तो आहे ड्रिंक वाटर दैट इज़ सेफ टू ड्रिंक। पाणी उहो पियो जेको पीअण लाइक़ु आहे। ड्रिंक पीअणु वाटर पाणी दैट जेको इज़ आहे सेफ पीअण लाइक़ु हिफ़ाज़त वारो ड्रिंक पीअणु। चौथों नुक़्तो आहे stay away from fallen electric lines and report them to the power company। किरियल भरकी तारुनि खां पासो करियो ऐं पावर कंपनी खे अहिड़ी रिपोर्ट कयो या उन्हनि खे ॼाण ॾियो। स्टे रहण अवे परे फ्रॉम खां मां सां फॉलन किरियल इलेक्ट्रिक बरकी लाइन्स तारूं ऐं रिपोर्ट ॼाण ॾियणु दैम खेनि या उन्हनि खे पावर वारी कंपनी जी पाण जवाबु आहे। पंजो नुक़्तो आहे अवॉइड बॉथिंग और वॉकिंग इन फ्लड वाटर। ॿुॻुड जे पाणीअ में वेंझण ऐं हलण खां पासो करियो। अवॉइड पासो करणु बाथिंग वेंझण और या वॉकिंग हलण इन में फ्लड वाटर ॿोॾि जो पाणी। एट नाइट रात जो ज़ुबैर स्प्रेड हिज quilted matters on the floor and lay down on it। ज़ुबैर पंहिंजी रिली या गद्दी विछाई ज़मीन ते उन ते लेटी पियो। एट नाइट रात जो
ज़ुबैर नालो स्प्रेड पकड़णु विछाइणु हिज संदसि कल्टेड मेटर्स रिली विछाइणु आन ते मथे द खज़लाए फ्लोर ज़मीन ऐं ॾहीं ले डाउन लेटी पियो आन ते मथे इटियो ही क्लोज़ड हिज आइज़ expecting the nightmare of his mother drowning, but this did not happen. हुन संदसि अखियूं बंदि कयूं इहा तवक़ा रखी त राति जो भवाए तो ख़्वाबु या रिॼाईंदड़ ईंदो जंहिंमें आउं पंहिंजे माउ खे ॿुॾंदे ॾिसंदुसि पर इहो न थियो ही हू क्लोज़ड बंदि कयूं हिज संदसि आइज़ अखियूं एक्सपेक्टिंग तवक़ा रखणु नाइटमेयर भवाए तो रिॼाईंदड़ ख़्वाबु आवजो जाजी हिज संदसि मदर माउथ ड्रॉनिंग ॿुॾंदे बट पर दिस ही डिड नॉट न थियो हैपन थियणु इन दिस ड्रीम ही सॉ हिज मदर बट शी वॉज वियरिंग ए प्योर वाइट शलवार सूट हिन संदसि ख़्वाब में पंहिंजे माउ खे ॾिठो पर हूअ हिकु निज सफ़ेद सलवार कमीज़ में या जोड़े में हुई या जोड़ो पहिरियल हो इनमें हिज संदसि ड्रीम ख़्वाब ही हू सा ॾिठो हिज संदसि मदर माउ बट पर शी हूअ वाज़ हुई वेयरिंग पहिरियल प्योर निज ख़ालिस वाइट सफ़ेद सलवार सूट सलवार कमीज़ जो जोड़ो She had covered her white hair with a fine white muslin dupatta. हुन जा सफ़ेद वार हिकु उम्दे सफ़ेद गंदी या दुपट्टे में वेड़ियल हुआ शी हुआ हैड कवर्ड ढकियल हुआ ओढ़ियल हुआ हर संदसि वाइट सफ़ेद अच्छा हेयर वार बुत्सामा खां फाइन उम्दो बहितरीन आला वाइट सफ़ेद मुस्लिम कपिड़े जो हिकिड़ो क़िस्म आहे दुपट्टा गंदी या दुपट्टो हर लॉन्ग दुपट्टा flew behind her as if trying to reach the sky संदसि डिघी गंदी ईअं उॾामी रही हुई संदसि पोयां जहिड़ो कर आसमान ते पहुचण जी कोशिशि करे रही हुजे हर हुन जो संदसि लांग डिघो दुपट्टो गंदी या दुपट्टो फिलियूं उॾामी रही हुई बिहाइंड पुठियां हर हुन जे एज़ ईअं जहिड़ो की इफ जेकॾहिं ट्राइंग कोशिशि करणु रीच पहुचणु स्काए आसमान हर आइज़ glitterd like diamonds and her wrinkle free skin glowed in the faint लाइट संदसि अखियूं हीरनि वांगुरु ॿरी रही हुयूं चमकी रही हुयूं ऐं संदसि झुरियुनि खां पाक चमड़ी हल्की रोशनीअ में चमकी रही हुई हर संदसि आइज़ अखियूं गिल्टर्ड चमकी रही हुयूं लाइक जहिड़ो की डायमंड्स हीरा ऐं ॾहीं हर संदसि हुनजे रिंकल फ्री जिते झुरियूं उमिरि जे हिसाब सां जेके असांजे चहिरे ते ईंदा निशान सलवटूं उनखे रिंकल चइबो आहे रिंकल फ्री इन झुरियुनि खां पाक झुरियुनि खां सवाइ स्किन चमड़ी ग्लोड चमकणु इनमें फेंट कमज़ोर लाइट रोशनी शी लुक्ड एट हिम हुन उन ॾांहुं निहारियो यानी ज़ुबैर ॾांहुं निहारियो शी हुआ लुक्ड निहारियो एट ॾांहुं तरफ़ हम हुनजे स्माइलिंग sweetly and said मिठी मुस्कुराहट सां निहारियो ऐं चयो स्माइलिंग मुरकण मुस्कुराइण स्वीटली मिठड़ी मिठी ऐं ॾहीं सैड चयो यू डिड ए ग्रेट जॉब तो हिकु बहितरीनु कमु कयो आहे तव्हां डिड कयो आहे कि ग्रेट आला अज़ीम वॾो जॉब कमु कीप इट अप कंदो रह लॻो रह कीप रखणु करणु इट यो अप मथे माना मुहावरे जी थींदी कम खे कंदो रह God helps those who help themselves ख़ुदा उन्हनि जी मदद करे थो जेके पंहिंजी पाण जी मदद कनि था
God, ख़ुदा, Allah helps मदद करणु. Those उन्हनि जी हू जेके help मदद करणु themselves पंहिंजो पाण जी. When he woke up in the morning, जॾहिं हू सुबुह जो जाॻियो, he was feeling very fresh and energetic. हुन पंहिंजो पाण खे ॾाढो ताज़ो ऐं तवानो महसूसु कयो. When जॾहिं he who woke up जाॻियो in the में दाख़िल आहे मॉर्निंग सुबुह, he who feeling महसूसु करे रहियो very तमामु फ्रेश ताज़ो ऐं एनर्जेटिक तवानो. प्यारा ॿारो, ही यूनिट नंबर 3 जो ॿियो पार्ट आहे जेको असां अॼु कंप्लीट कयो. तव्हां पंहिंजो सहकार जारी रखिजो. लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करियो.